शैतान अव्हांखे ग़रीबी मुफ़लिसीअ खां ड्रिॼारे थो ऐं बुरायुनि ऐं बेहयाईअ जी तरग़ीब ॾिए थो, पर अलाह तव्हांखे पंहिंजी मग़फ़िरत ऐं फ़ज़लो करम जो वाइदो ॾिए थो। बेशक अलाह तमामु घणी वुसअत वारो सभु कुझु ॼाणंदड़ आहे। शैतान तव्हांखे ड्रिॼारे थो ऐं तव्हांखे चवे थो, तव्हांखे वसवसा विझे थो त माल जमा करे रखो। कहिड़ी ख़बर ॾुखियो वक़्तु ओचितो अची वञे ऐं तव्हां वटि माल ई न हुजे, केरु तव्हांजे कम ई कोन ईंदो सवाइ तव्हांजे पंहिंजे माल जे। उनखे लिकाए रखे सांढे रखो। मतां ग़रीबनि खे ॾिनो अथव, मिसकिननि ते ख़र्चु कयो अथव, सुभाणे थी सघे तव्हां पाण मिसकिन थी वञो, संभाले रखो, न कयो ख़र्चु। ऐं ॿिए तरफ़ अलाह जी राह में ॾियण वारनि खे यकीन हूंदो आहे त अॼु अलाह मुंहिंजी मदद फ़रमाए रहियो आहे, इनशा अलाह हमेशह मुंहिंजी मदद कंदो। अॼु बि मूंखे जेको मालो दौलत ॾिनी आहे किथां आई आहे? अलाह ॾिनी आहे। सुभाणे बि अगरि मूंखे कंहिं तरह जी ज़रूरत पवंदी त मूंखे केरु ॾींदो? अलाह ई ॾींदो। हे मुंहिंजो माल मूंखे कमु थोरे ईंदो जेको मां हींअर लिकाए रखां थो। को चोर तव्हांजा खणी वञनि, को लुटेरा तव्हां खां उहे फुरे वञनि, ईअं बि त थी सघे थो। भरोसो अलाह ते हुजे, पंहिंजे माल ते न हुजे। शैतान तव्हांखे इन खां ड्रिॼारे थो त लिकाए रखो पंहिंजा माल, मतां ख़र्च कयो अथव कंहिं ते। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जॾहिं बि को शख़्स सदको कंदो आहे त हू 70 शैताननि जा जबड़ा टोड़ींदो आहे। यानी सदको तव्हां कयो त 70 शैताननि जा मुंहं टुटी पवंदा आहिनि, उन्हनि जा जबड़ा टुटी पवंदा आहिनि। शैतान थोरी चाहींदो त हुनजा जबड़ा टुटनि, हू तव्हांखे वसवसा विझंदो त हू पंहिंजी हिफ़ाज़त करे पंहिंजा जबड़ा बचाइण जी कोशिशि कंदो। अलाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो, जेको शख़्स अलाह ताला जी राह में का शइ ख़र्च कंदो, उन लाइ उनखे 700 दफ़ा लिखियो वेंदो। यानी तव्हांजे लाइ खुलियल हिकिड़ी ऑफर आहे, हिते बि मिलंदा, पर असल इन जो जेको फ़ाइदो हासिल थींदो उहो क़यामत वारे ॾींहुं थींदो। क़ुर त फरमाए थो, मां तव्हांखे बेहिसाब ॾियां, मुंहिंजे खज़ाननि में का खोट थोरे आहे जो मां वरी बि हिकु लिमिटेड फ़ाइदो तव्हांखे ॾियां, न, बेहिसाब तव्हांखे ॾियां। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको शख़्स हलाल कमाई मां हिकु खजूर जे बराबरि बि सदको कंदो आहे त अलाह ताला हलाल ऐं पाकीज़ा शयुनि खे ई क़बूल कंदो आहे। तव्हां रिश्वतनि मां वरिता, तव्हां हराम खोरियुनि मां वरिता, तव्हां कब्ज़नि मां वरिता, तव्हां व्याजनि मां वरिता, त अलाह फरमाए थो, इहो मां क़बूल कोन कंदुसि। मां क़बूल बि उन शइ खे कंदुसि जेका हलाल कमाई मां हूंदी। अलाह ताला उन सदके खे पंहिंजे सिधे हथ में खणंदो आहे। यानी हिकिड़ी खजूर जे बराबरि बि तव्हां सदको कयो आहे, उनखे अलाह ताला पंहिंजे सिधे हथ में खणे थो, पोइ उनखे ॾियण वारे लाइ वधाईंदो आहे, जहिड़ी तरह तव्हां मां को पंहिंजे जानवर जे ॿचे खे पाले वॾो कंदो आहे। अलाह ताला उनखे वधाए थो, पंहिंजे हथ में उनखे रखे थो, उनखे पाले थो, उनखे वॾो करे थो। ऐसी ताईं जो उहा खजी जेका नंढड़ी हुई, ज़रड़ी हुई, पहाड़ जे बराबरि थी वेंदी आहे। सदके जी एॾी वॾी अहमियत, एॾी वॾी फज़ीलत आहे जो अलाह ताला उन नंढड़े सदके खे बि जेको खजी जे बराबरि में अलाह ताला पंहिंजे सिधे हथ में खणी पाले थो, वॾो करे थो, जबल जेतिरो उनखे करे थो। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सदको माल में घटिताई न कंदो आहे। बज़ाहिरी मूंखे महसूसु थिए थो, इंसाननि खे महसूसु थिए थो त हुन जेके 500 रुपया ॾिना आहिनि, त उनजी जेको टोटल रक़म हिन वटि मौजूदु आहे 1000 मां 500 विया, बाक़ी हुन वटि 500 बचिया। पर अलाह जो रसूल फरमाए थो त घटिताई न थिए थी, इन जी तव्हां में इज़ाफ़ो थिए थो, तव्हांखे अलाह साईं हुन में बरकत ॾींदो। हू जंहिंखे चाहे तंहिंखे हिकमत अता फरमाए थो, ऐं जंहिंखे हिकमत सां नवाज़ियो वियो त उनखे ॼण वॾी भलाई नसीब थी वई। ऐं नसीहत त सवाइ अक़लमंदनि जे ॿियो को नथो पिराए। इन्हनि ॻाल्हियुनि में लिकियल हिकिड़ी वॾी नसीहत आहे, वॾी हिकमत आहे। अलाह फरमाए थो, मां सभिनी खे कोन ॾींदो आहियां। अक़लमंद इंसान सभु न आहिनि। ख़ुदि क़ुर ऐं अलाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो, तव्हां मां अक़लमंद उहो आहे जंहिं पंहिंजी आख़िरत जो ख़्यालु कयो, जंहिंखे पंहिंजी आख़िरत जी फ़िक्र हुई। अक़लमंद इहो आहे। हिते त केतिरा माण्हू आहिनि जेका वॾा वॾा अमीर आहिनि, वॾा वॾा मालदार आहिनि, पर माण्हू सम्झनि था त इहे वॾा अक़लमंद आहिनि। कारून जे लाइ बि माण्हू चयो त केॾो वॾो अक़लमंद आहे, केॾो ख़ुशि नसीब आहे, हिन वटि केॾो मालो दौलत आहे। क़ुर फरमाए त न, इहो नुक़सान वारो आहे। जंहिंखे एॾी मालो दौलत हिते मिली ऐं उन मां फ़ाइदो हासिल न कयो, यानी उन आख़िरत जो न सोचियो, उन आख़िरत न ठाही इन मां, त इहो अक़लमंद न, इहो बेवकूफ़ आहे। ऐं अव्हां जेकी कुझु ख़ैरात कई आहे, या नज़र या बास बासी आहे, अलाह खे उन जो चङी तरह इल्मु आहे। ऐं अहिड़नि ज़ालिमनि जो को बि मददगार न हूंदो। माण्हू वञनि था दरगाहुनि ते, नज़र बासीनि था, बास बासीनि था। सभ खां अवल त मां तव्हांखे ॿुधाए चुको आहियां त अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दरगाहुनि जे बारे में छा फरमायो आहे, त उहे हराम आहिनि। पोइ उन जे बावजूदि बि जिन माण्हू ठाहियूं ऐं पंहिंजूं नज़रूं, पंहिंजूं बास बासण लाइ वञनि था,
त मूंखे नौकिरी मिले त मां हेतिरी देॻ ॻोल्हाईंदुसि, छोकिरी मिले त मां हीअ चादर चाढ़ींदुसि, मुंहिंजो हू कमु थी वञे त मां हीअ कंदुसि। वञनि था उन्हनि दरगाहुनि ते पंहिंजो अछो मुंहुं करणु। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त तव्हां बास न बासियो, छो त नज़र या बास बासण तक़दीर खे नथी मटाए सघे। क़ुरान खे वाज़ह करणु, क़ुरान जी तशरीह करण जे लाइ, क़ुरान खे खोले बयानु करण जे लाइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो मुबारक आहे। इनखे क़ुरान पाण फरमाए चुको आहे। ऐं पाण फरमाइनि था त नज़र बि न बासियो या बास बि न बासियो, छो जो तव्हांजी तक़दीर खे कोन मटाईंदी। तक़दीर खे मटाइण वारी शइ कहिड़ी आहे? हिकु दुआ, ॿियो सदको। सदके करण सां जेका बुराई तव्हांजे रस्ते में हूंदी, जेका मुसीबत तव्हांखे पहुचण वारी हूंदी, त उनखे अलाह ताला टारे छॾे थो। इहा शइ नुक़सान वारी आहे। तंहिंजे करे इन तरीक़े खां बचो। इहो तरीक़ो मुनासिब वारो न आहे। जेकॾहिं अमी ज़ाहिर ज़हूर सदको ॾियो त उहा बि चङी ॻाल्हि आहे, पर जेकॾहिं उनखे लिकाए मोहताजनि खे ॾियो त तव्हांजे हक़ में इहो वधीक बहितर आहे। ईअं करण सां अलाह अव्हां जा गुनाह मिटाईंदो, ऐं जेकी कुझु अव्हां करियो था तंहिंखां अलाह चङी तरह बाख़बर आहे। जेके फ़र्ज़ इबादतूं आहिनि उहे ऐलानिया कयूं वेंदियूं, पर जेके नफ़िली इबादतूं आहिनि उहे लिकाए करण वधीक मुनासिब आहिनि, वधीक फ़ाइदे वारियूं आहिनि। बाक़ी जेको नफ़िली सदको आहे, अलाह फरमाए थो इहो जेकॾहिं तव्हां लिकाए ॾींदो त इहो वधीक अजर वारो आहे। अलाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त क़यामत वारे ॾींहुं 7 क़िस्म जा माण्हू अहिड़ा हूंदा जेके अलाह जे अर्श जे साए हेठि हूंदा। उहो ॾींहुं आहे जंहिं ॾींहुं कंहिं बि तरह जो सायो कोन हूंदो, सिर्फ़ु अलाह जो अर्श ई हूंदो जेको साए वारो हूंदो। उन्हनि मां हिकिड़े क़िस्म जो माण्हू उहो आहे, अहिड़ो शख़्स जेको अहिड़े तरीक़े सां सदको ॾिए थो जो उनजो साॼो हथु सदको ॾिए थो त उनजे खाॿे हथ खे बि ख़बर नथी पए त साॼे हथ छा ॾिनो आहे, माना एतिरे क़दुरु उन लिकाए ॾिनो हुजे सदको। त इहो सदको ॾियण वारो माण्हू, अहिड़े तरीक़े जो सदको ॾियण वारो माण्हू अलाह जे अर्श जे साए जे हेठां हूंदो। 6 ॿिए क़िस्म जा माण्हू आहिनि, जिथे जिथे उनजी वज़ाहत ईंदी त उहा मुकमल हदीस उते इंशाअल्लाह बयानु कंदासीं। असां वटि माण्हू सदको ॾियनि बि था त 10 खे ॿुधाईंदो त फलां माण्हू तव्हां वटि आयो, तव्हां हुनखे कुझु ॾिनो? मूं त हेतिरो हुनखे ॾिनो, मूं 50,000 ॾिनामांसि। रमज़ान में आयो त मूं हुनखे 10,000 रुपया ॾिना हुया, तव्हां कुझु कोन ॾिना। इहो तरीक़ो इख़्तियार करण सां हुन पंहिंजो सॼो अजुर विञाए छॾियो। ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन्हनि जी हिदायत का तुंहिंजे ज़िम्मे न आहे, मगर अलाह जंहिंखे वणेसि तंहिंखे हिदायत नसीब करे थो। ऐं जेकी बि माल अव्हां ख़र्च करियो था उन में अव्हां जो पंहिंजो भलो ऐं फ़ाइदो आहे। आख़िर तव्हां उन लाइ ख़र्च करियो था त अलाह जी रज़ा हासिल थिए, ऐं अमी जेकी कुझु ख़र्च कंदो उनजो पूरो पूरो अजर अव्हांखे ॾिनो वेंदो, ऐं तव्हांजी हरगिज़ हक़ तलफ़ी न कई वेंदी। अलाह ताला पंहिंजे नबी खे मुखातिब थींदे फरमाए रहियो आहे त ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हिदायत जो ज़िम्मो तव्हांजे हथ में न आहे। मूं तव्हांखे इख़्तियार न ॾिनो आहे त तव्हां जंहिंखे चाहियो हिदायत कयो, न। हिदायत जो ज़िम्मो अलाह सिर्फ़ु पाण वटि रखियो आहे। अगरि अहिड़ी ॻाल्हि हुजे हा त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा चाचा हिदायत खां महरूम न रहनि हा। ॿिया त चवणो बदबख़्त हुया, अबू जहल थी वियो, अबू लहब थी वियो, उहे रहिजी बि विया पंहिंजे करतूतनि जे करे, पंहिंजे ज़िद जे करे। लेकिन हिकिड़ो चाचो अहिड़ो बि हुयो जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां बेहद मोहबत बि कंदा हुया। वधि खां वधि उन्हनि जी हिफ़ाज़त बि कई आहे ॿियनि क़बीलनि खां, उनखे बि हिदायत न मिली। अबू तालिब मदद जा मुस्तहिक उहे तंग दस्त बि आहिनि जेकी अलाह जी राह में अहिड़ो वकोड़जी विया आहिनि जो उहे ज़मीन में हथ पेर नथा हणी सघनि। ही उहा जमायत आहे जेका अलाह जे दीन जी मदद करे रही आहे, अलाह जे दीन जो इल्मु हासिल करे रही आहे। हू हर वक़्तु इन कोशिश में आहे त अलाह जे दीन खे वधि खां वधि फैलाए सघूं। इहे माण्हू पंहिंजा रोज़मर्रा जा कम, हिकु कारोबार थी वियो, कमाइण जो ज़रियो थी वियो, उहे नथा करे सघनि। अगरि 6 कलाक 8 कलाक ई पंहिंजी मुलाज़िमत कंदा, कलाक अचण वञण में लॻी वियो, हुननि खे 10 कलाक त इन में लॻी विया, सॼी हुननि जी तवानाई त उन में ख़र्च थी वई। हाणे अलाह जे दीन जे लाइ छा वीचारा महिनत कंदा? ॿार बच्चा उन्हनि जा बि आहिनि, उहो ख़र्चो किथां आणींदा? उहो तव्हांजे ज़िम्मे आहे त उन्हनि जी मदद तव्हां कयो लिक तरीक़े सां। ईअं न सभिनी खे ॿुधाईंदा रहो त फलाणो की अलाह जी दीन जी मदद करे थो त मां उनजी माली मदद कयां थो, महीने ते 20,000 मां थो ॾियांसि।
इहो हुनखे तव्हां ॾिठो न करियो ऐं पंहिंजो ॾिनो किनो न करियो। ऐं उन्हनि जो सवाल न करणु याने ख़ुददारी ॾिसी नावाकुफ़ या मालदार अणॼाण माण्हू गुमान करे थो त उहे ख़ुशहाल आहिनि, छो जो हू हथु ड्रिगो करे कंहिंखां घुरण वारा न आहिनि। त पोइ अणॼाण माण्हू सम्झनि था त हीउ वीचारो ख़ुशहाल आहे, मालदार आहे, तंहिंजे करे उन्हनि खे कुझु ॾिए ई कोन थो। उन्हनि जी सार संभालणु तव्हांजी ज़िम्मे आहे। तव्हां जांच करियो त छा उनजी का ज़रूरत त न आहे। मगर संदन चेहरनि मां तूं खेनि सुञाणी थो, छो जॾहिं उन्हनि खे खाधो पीतो पूरो न हूंदो, उन्हनि जी ग़िज़ा मुकमल न हूंदी त उन्हनि जा चेहरा कमज़ोर थी वेंदा ऐं तव्हां उन्हनि खे ॾिसी वठंदो, ॾिसण सां ई तव्हां सम्झी वेंदो त न हीउ वीचारो ज़रूरतमंद आहे पर असां खां घुरे नथो। ऐं हू अहिड़ा बि न आहिनि जो माण्हुनि खे ॻिची पई सवाल कनि, चिंबड़ी पनि माण्हुनि खे, माण्हुनि जा कपिड़ा पटनि त असांखे ॾियो, न ॾियो असांजी ज़रूरत आहे न, हू अहिड़ा आहिनि ई कोन। हू भरोसो अलाह ते करे वेठा आहिनि, तंहिंजे करे तव्हांजी ज़िम्मे आहे त तव्हां अहिड़ा माण्हू ॻोल्हियो ऐं जेकी कुझु तव्हां नेकी जी राह में ख़र्च कंदव त तहक़ीक़ अलाह उनखे ख़ूब ॼाणंदड़ आहे। पोइ अलाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए चुका आहिनि त उनखे अलाह ताला पंहिंजे हथ में पाले थो, वॾो करे थो। तंहिंजे करे असांखे बि घुरिजे त जेके अलाह जी राह में अलाह जे दीन खे ग़ालिब करण जी कोशिश में लॻा पिया आहिनि त भला कुझु त असां बि उनजी माली मदद करे वठूं। सदक़ल्लाहुल अज़ीम।